अस्सलाम वालेकुम। कीअं तव्हां सभु? उम्मीद आहे ख़ैरियत सां हूंदव। वरी अॼु आया आहियूं वधीक डिस्टर्ब करणु। ही वटी में छा आहे? हलवो वलवो रखियो अथई छा? हा, शीरो अटे वारो खाई। अटे वारो शीरो केरु थो खाए? जहिड़ो कचो अटो पिया भले अटो खायूं। हा, इहो मूं हिकिड़े घर में ईंदी हुअसि पौड़ी ते वेठी आहे खीर वारी, ठीकु आहे। नंढे हूंदे वयसि हुनजे घर, उनजे घर वियसि रधिणो हुनजो वॾो पंहिंजे कमरे जो त रुॻो हुनजो रधिणो हो, ठीकु आहे। पोइ चापी करे पाणी जी देगिड़ी हीअं करे रखी हुते गैस जे मथां, वरी अटो वेठी मले। त मूं वरी सोचियो मुंहिंजो पाणी ठलो पियो, घुराई अटो मले, छा थी करे अटो मलियल खणी ऐं उन पाणी में विधी। पोइ उन पाणी में विधई, उहो टसकाए टसकाए टसकाए, पोइ वरी जेॾी महिल ॻाढ़ो ॻाढ़ो थियो न, पोइ वरी हुनखे वरी ॾिनई दाग ॾे शीरो बि ठाहिया। दाग बसर जो? न हुन फोटनि जो अटे वारो शीरो पे ठाही। मुंहिंजो हिनजो वरी तरीक़ो ॾिसो। पोइ वरी सचो गिहु वरी मथां विधईसि, पोइ वरी न मखण विधईसि। पोइ मूंखे ख़बर पई त हीअ मखण मां गिहु पई ठाहे। अच्छा, हुन अटो विझी गिहु कयो, माना हिकिड़ा ॾिस अटो विझ ॾारो विझंदा आहिनि, पोइ मखण खे गरम करे हुनजो ॾारो विझी पोइ ॾिस गिहु कढंदा आहिनि। सचो गिहु कोन हूंदो आहे। तोखे त वॾी ख़बर आहे। वॾे जुग जी ख़बर त हूंदी न। हा, ख़बर टके जी वॾे त वरी ॿुधाए भई त पहिरीं छा हूंदो भई इहो अलाए बसि चंदा हिन लाइ छा हूंदो आहे, पर हूंदो आहे न, रुपए खां घटि हूंदो आहे। हा, अॼु ॿियो केरु आहे? अॼु भाउ पई लॻे। अॼु अलाए शुक्र आहे भाउ लॻे पई। बाबा वरी छा चयो कपिड़ा ॿिया सभु पिया अथव, इहो धोयो न थियूं? मुंहिंजो हा धोयूं था। वरी पोइ साई गेनी में विझी ऐं चितो बि मलिया। बाबा सुम्ही निंड कंदो जेसी मानी बाबा चए छॾींदसि कपिड़ा बि तोखां धोआरे छॾींदसि। हा, हूंदी धोया भली आहियां, पाणी आरे छॾियईं, वात पटियो लॻे थो व्यूज़ कोन था अचनि हिन लाइ तोखे सदमो लॻी वियो। मूंखे सदमो लॻो आहे। मूंखे हिकिड़ो तोखे टेक ॾियो, तोखे सहारो ॾियो, मूंखे मानी पचाए ॾियो, मूंखे थां धोई ॾियो, मूंखे कपिड़ा धोई ॾियो, केतिरो सहारो ॾियो। हिकु लूणु विधो अथव, जेको खाईंदो ब्लड प्रेशर जो मरीज़ थी वेंदो। बिस्मिल्लाह जी बरकत सां अटो थी वञे। बिस्मिल्लाह। अॼु ॾिस ईअं अटो मलबो आहे। सही। गैस कोन धोतो अथई? गैस धोया बि, मानी वानी पचाए पोइ धोईंदसि। वरी धोया हा, वरी मानी पचाया, पोइ चढ़िया, वरी ख़राब थी वञी आहे। गैस खे धो। इन लाइ मुंहिंजो कमकार लाहे वांदी थी। एतिरा कमेंट था अचनि, चवनि था चुल्हे खे छला नथा धोयो। मुंहिंजो धोयूं था वरी ख़राब थी वञे। तकलीफ़ आहे उहा अची असांखे धोई ॾेई वञे, मथो न खाए। हा, सुठो वधी ऐं चवां थी मूंसां ईअं विड़े थी, पोइ छा चवां? मुंहिंजो जी कया धोई छॾींदसि। भली आहे, मूं त मिड़े मज़ाक पियो कयो। मिड़ी मोबाइल जे साम्हूं भली आहियां। मोबाइल बंदि थींदी त पोइ पाणे ही कोन्हे मोलो मगज़ वारो हलंदी थी अहिड़ो मथो फाटी पवंदो पोइ मुंहिंजो। पोइ वीडियो केरु भरींदई? तूं वेठी आहीं, मुंहिंजो मथो फाड़ींदे त पोइ वीडियो भरींदी अथई? हा, ऐं तुंहिंजा सभु वीडियो डिलीट करे छॾींदसि। अच्छा जी, तोखे हितां डुंगरी हटी ओ बारे मुल्क वञी करंदे वञो। बारे मुल्क ख़ैबर पख्तूनख्वा करंदे। ना मूंखे साउथ कोरिया मोकल। थोड़ो हरे दक्कन साउथ कोरिया वेंदे। साउथ कोरिया वेंदो एतिरो दक्कन साउथ कोरिया वञी। ऐसा झापड़ मारोगा ना, चाइना जाके पहुंचोगे। तो वरी छा चवंदा थोड़ा हल्का हाथ रखना, मुझे थोड़ा पहले उतरना है। वरी हिकिड़ो ॿियो पैसेंजर चवंदो ही भी पैसेंजर है, मेरे बाद इसको भी एक झापड़ मारना है, इसको उधर शिमला जाना है। हाँ, वो कम कयो आहे। हाँ, अॼु ॿियो ख़ैरु आहे? ॿियो सभु ख़ैरु आहे। अॼु 5 मिंट ॻाल्हायूं था त असांजूं ॻाल्हियूं खुटियो वञनि, पोइ असांजी 5 मिंट जी ॻाल्हि में 500 दफ़ा त इहो पुछंदा आहियूं ॿियो ख़ैरु आहे? ॿियो ॿुधायो। ठीकु आहे, ॿियो ॿुधायो। असां में वरी छा चवंदा आहिनि, असां ॻाल्हि करे छा चवंदासीं, बाक़ी वरी चवंदासीं मखियास। असांजी ॿोली में वरी ईअं चवंदो आहे। तव्हां पंहिंजी ॿोली में छा चवंदा आहियो? हा, ॿुधायो पोइ असांखे लाज़मी। हा, ॾिसो असां माना ॻाल्हि कंदा आहियूं। अई मानी पक्का गिना मखियात वाल मल के रावे त पीछे। हा, ईअं वरी पोइ साम्हूं वारो छा चवंदो, हा पक्का गिन ॿिया वल, ॿिया पीछे सही है, ॿिया ख़ैर। ऐं हेॾा ॻाल्हि
हिन वारे संधाणो ई कोन ठाहियो आहे तो छाला अई बस यार खंघ लगी पई आहे इन करे कोन ठाहियो अंबड़ी मिठियूं थी वेंदियूं ठाहे भला मुंहिंजे लाइ छा ऐं खंघ में मरां पई तूं वरी लगी आहे संधाणे आउं त बेचेरी आहियां मूंखे ठीकु आहे अम्मा अचे मूंखे ॾो कयो अम्मा को छा अचे पोइ अंबड़ियूं वठे थी न खाई हा पोइ खाइजां तूं ठीकु आहे सामान मूंखे ॿुधाइजांइ कैमरामैन असांजी जेका आहे असल में हिन में कमु ठातो आहे त पोइ तारीफ़ करणी पवंदी न ती कंदी ॻाल्हि असांजे घर में संधाणो इहो सुठो थी ठाहे हा ॾिसो मुंहिंजी तारीफ़ हा तो इन लाइ न त अम्मी बि सुठो ठाहींदी आहे पर अम्मी वई आहे ॻोठ हिनखे सामान वठी ॾियां त हीअ ठाहे ॾे मूंखे अंबड़ी मूंखे सामान वठी ॾे त ठाहियां पाण हा ऐं वीडियो बि ठाहिजांइ ॿियो वीडियो ठाहींदसि सॼी रेसिपी ॿुधाईंदसि हा तूं पंहिंजी रेसिपी तुंहिंजो विडिया भरींदसि ऐं तूं वरी मूंखे उहो ॿुधाइजांइ इंग्रीडियंट्स ॿुधाइजांइ करे ॼाणी ॾिसो ऐं मूंखे बुख लॻी आहे ॾाढी मूंखे पाण खे बुख लॻी आहे चवंदी मैक्रोनी ठाहे हू मैक्रोनी या मैगी ठाहियां तुंहिंजी ॾेई वञ मूंखे इहो वीडियो भरे पोइ मूंखे खणी ॾेई वञ ऐं पोइ ठाहे मैक्रोनी ठाहे इलाही ॾींहं खाधी कान्हे पोइ हुन में वरी टमाटो पवंदो खाईंदे मूंखे अहिड़ा राति में टमाटो मूं खाधो ठीकु आहे पोइ सुठो ठाहिजे मिर्चूं कान्हे न विझां तूं मूंखे मिर्चूं हेॾे थी विझी हणियूं सुञियल थी हुजे नहीं कहिड़ी पहिर लथी गई अदी आउं पहिरें ताईं लथी आहियां ठीकु आहे पोइ आउं मोकिलाईंदी हाणे तूं मोकिला ॻाल्हि ॿुध हा अची थी अॼु ईंदी गैस भरे पियो छा मूंखे आवाज़ पई अचे गैस खे बंदि कर मिलूं था ॿिए वीडियो में ऐं हिन लाइ जेको आहे मैक्रोनी खणी अचां त सही तूं त झटि में भॼण में पूरी आई हा ॿुधा मैक्रोनी जी रेसिपी ठाहींदी या त पोइ ईअं ठाहे छॾियां वीडियो भरींदसि ॿुधाइजां ठीकु आहे पोइ वटो भले रखिया मूंखे मैक्रोनी ॾेई वञ ऐं उॿारियां ठीकु आहे ऐं मूंखे सोयाबीन विझांसि न सोयाबीन मूंखे नथा वणनि मूंखे वणंदा तोखे वणंदा मुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ ॿ टे विझांसि हा जा ईअं करीसि ठीकु आहे पोइ मूंखे ॾेई वञ मैक्रोनी ठीकु आहे पोइ मिलंदासीं ॿिए वीडियो में अल्लाह हाफ़िज़